वाइस अप्रैल खबरनि सिलसिलो जारी आहे। ख़बर शेयर कंदा यूसी कोटमीर मोहम्मद ॻोठ कूलरा आबासीअ खां। पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी नााहलिय सबबि करोड़ों रुपयनि सां लागत सां तयारु थियल ड्रेनेज सिस्टम जो खूह नई तामीर थियल नाकरा बणिजी वियो। ॻोठनि खे सहूलियत बजाए अज़ाब वारे ज़िंदगी में गुज़ारण ते मजबूर करे छॾियो आहे। ॻोठ कूलरा आबासीअ में तामीर थींदड़ किने खूह जो नई बिल्डिंग उजड़ी वई। नाक़स मटीरियल इस्तेमालु थियणु लॻो ऐं ॻोठनि जो गंदो पाणी रोडन ऐं रस्तनि ते बीहजी वियो। अफ़सोस सां चवणो थो पए त SDO पब्लिक हेल्थ ऐं पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जा इंजीनियर सियासी आशीर्वाद सां लखों रुपयनि जी लागत सां तयारु थींदड़ किनो खूह नाकारा बणिजी वियो। ॻोठ कूलरा आबासीअ जे रवासियुनि ऐं सुञाण दुर जो इहो ई मुतालबो आहे त नए सिर तामीर थींदड़ किने खूह जो पाणी निकाल करायो वञे ऐं ज़िंदगी अज़ाबारी खां बचायो वञे। छो जो किनो पाणी रोडनि रस्तनि ते बीहण सां केतिरियूं ई बीमारियूं जनम वठनि थियूं, जंहिंमें मलेरिया, डायरिया ऐं ॿियूं बीमारियूं ज़ाहिर थियनि थियूं। वाइस अप्रैल पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा।